हबीबना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्ना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। अम्मा बअद, फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। लिल्लज़ीना अहसनुल हुस्ना व ज़ियादा। सदक़ल्लाहु मौलानल अलीयुल अज़ीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना हबीबिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। स्टेज पे जलवगर पीराने किराम, उलमाए इज़ाम, ऐ मुझा प्यारा दोस्तों, बुजुर्गो भाईरो, एक अल्लाह जे कामिल वली जे आस्थाने ते वली जे उर्स में हाजिर थी मुखे दिली खुशी मिली है। अरसे दराज खां मुझे दिल जी ख्वाहिश हुई तो मैं बाकरानी शरीफ जे सोने के दरबार में अजहन नूरानी रहमानी इरफानी वजदानी कुरानी महफिल में हाजिर थी। मुझो यहाँ ठरी पियो आहे। तव्हांखे बि खुशी थी या न थी? खैरुल कुरून मदीने वाले साईं जो ज़मानो, हुजूर जे ज़माने जहिड़ो ॿियो को ज़मानो थी नथो सघे। उन ज़माने का पो मुख्तलिफ अदवार सिंध धरती ते आया, पर सिंध धरती की तारीख में जेको कर्न 60 वारो ॾहाको, 70 वारो ॾहाको या 50 वारो, ये 3 ॾहाका जेकी हुया, सो सिंध जे लाइ कुरून ज़हबिया सुनहरी दौर हुयो। हेॾो खानका आलिया मशहूरी शरीफ में सोनो सरदार मशहूरन वारो, परियों रहमतपुर में मिठो पीर लाड़काने वारो, गंबड़ शरीफ में आयो। औलिया सुलहा उलमा ये जेके 30 साल सिंध धरती जो सुनहरी दौर हुयो। इन दौर के अंदर एक खास शख्सियत, निरालो नालो, मुनफरिद मकाम वारो हजरत हाफिज साईं इमाम बख्श रहमतुल्लाह। सुभान अल्लाह। जेड़ी वेन सूरत सोहनी तेरी सीरत सोहनी, जेड़ी गुफ्तार मिठी तेरो किरदार आला। खुदा जाने जे मुक खणी दुआ घुरने अल्लाह उनकी दुआ रद्द न कंदो हुयो। मुस्तजाब दावात हुया, हथ खणदा हुया त लिखियल तकदीरों में मेटाए छाईंदा हुया। सुभान अल्लाह। हज़ारे माण्हू बे औलादन के औलाद मिलिया हाफिज सोने की दुआ सां। मुश्किल ज़दन जो मुश्किलातूं हल थियूं सोने साईं जी दुआ सां। हजरत हाफिज साईं निगाहे करम खई त बुडल बेड़ा तारे छॾियूं बाबू मदीने वारे। सुभान अल्लाह। ऐं उन्हनि जो फैज़, उन्हनि जी करामत अल्लाह जा वली ज़ाहिरी ज़िंदगी में हूंदा आहिनि त फैज़ हिकूण हूंदो आहे, ऐं दुनिया तां परतो कंदा आहिनि त उन्हनि जो फैज़, बरकत, करामत, रहमत ॾहूणी वीहूणी अञा बि वधीक इज़ाफ़े में। वलियन जो फैज़ बंद न थींदो आहे। अल्लाह के पाक कलाम जा जेकी लफ्ज़ मूं तव्हांजे साम्हूं तिलावत कया, रब जो फरमाए त लिल्लज़ीना अहसनुल हुस्ना व ज़ियादा। उहे माण्हू जेकी एहसान था कनि, नेकी था कनि, चङाई था कनि, उन्हनि जे लाइ असां वटि बि चङाई जो बदिलो आहे। एहसान वारनि जो बदिलो असीं बि एहसान सां ॾींदा आहियूं। जो जेतिरो एहसान कंदो आहे असीं बि उनखे ओतिरो एहसान जो बदिलो एहसान सां।
उनकी जिंदगी में जन एहसान कयो, पंजन सा एहसान, बराबर सा एहसान, मेहमान सा एहसान, दोस्तन सा एहसान, पर दुश्मन सा बेहसान। सुभान अल्लाह। हजरत हाफिज साईं इमाम बख्श सोने रहमतुल्लाह अलैह की जिंदगी मुबारक कुरान में फकीरन का पूछी। सुभान अल्लाह। खुदा जाने हर के सा एहसान कयो, बराबर सा, पंजन सा, मञण वारन सा, न मञण वारन सा भी एहसान कयो। साईं जो एकड़ो खास मुरीद हुयो, चूड़े जो जात जो मदीने शरीफ में दस्तरखान लगाई, फकीर गुलाम हुसैन। अजीब ॻाल्हियूं ॿुधाईंदो, अजीब करामतूं। हिकिड़े ॾींहुं जो खुलियो त 4 कलाक यको करामतूं ॿुधाई, पर करामतूं न खुटियूं। सुभान अल्लाह। हाफिज साहब जी सोबत में मां वेठुसि, पंहिंजे अखियुनि सां मूं मुशाहिदा कया। मां ॿुधल लिखियल पढ़ियल ॻाल्हि नथो कयां, मूं पंहिंजे अखियुनि सां जेके हाफिज सोने जा करामतुनि जा ॾिठा, उहे पंहिंजे अखियुनि सां वाक़िया। सुभान अल्लाह। मुझा दोस्तों कुरान फरमाए थो लिल्लज़ीन आसनु, उहे जेके एहसान कंदा आहिनि, चङाई कंदा आहिनि, हर कंहिंसां भलाई कंदा आहिनि, उन्हनि जे लाइ मां अल्लाह वटि बे एहसान आहे। सुभान अल्लाह। मां रब उन्हनि सां बि चङाई ऐं भलाई कंदो आहियां। बाने जो एहसान छा आहे? बानो अल्लाह जी इबादत करे, अंताबुदल्लाह। हिकिड़े ॾींहुं जिब्रील अमीन हुजूर जन जी खिदमत में आयो, इंसानी सूरत में। हजरत सैयदना उमर साईं रज़ियल्लाहु तआला अन्हु का रिवायत आहे, सही बुखारी में, सही मुस्लिम के अंदर हदीस आहे। हजरत उमर साईं तो फरमाए त हिकिड़े ॾींहुं हुजूर जन जी कचहरी में वेठा हुजो। केजी कचहरी? सुभान अल्लाह। अज मुरीदन के मुर्शिद जी कचहरी वणे थी, साईं अतीकुर रहमान सोने जी कचहरी वणे थी जाने। सुभान अल्लाह। को किथों मोहब्बत में कहीं आयो आ, मुर्शिद जी ज़ियारत देला, मुर्शिद जे दीदार देला। हिन कचहरियुनि हिन मजलिसुनि जे लाइ रुॻे इंसान न ईंदा आहिनि, अल्लाह जा मलाइका बि हाज़िर। सुभान अल्लाह। ऐं जॾहिं मदीने वारे साईं जी कचहरी लॻे, महफ़िल हसीन तुंहिंजी, तुंहिंजा हसीन माना, महफ़िल हसीन तुंहिंजी, हित मीर पीर के नाणे बिना बिकाना, महफ़िल हसीन तुंहिंजी। मदीने वाले साईं जी लगी पई आहे, असहाबन जूं अखियूं मुस्तफा जे मुखड़े। हाय हाय इश्क वारो जो चले त अख छिपा बिन पंहिंजे यार खे ॾिस। अॼु अखियूं छॾियो छिभण यार जो दीदार क्या, अॼु अखियूं छॾियो यार जो दीदार क्या, ओ सरदार जो दीदार क्या, अॼु अखियूं छॾियो यार जो दीदार क्या। सुभान अल्लाह। हजरत सैयदना उमर सोना जो रिवायत करे, हुजूर जी कचहरी में असहाबन जो नजरों मुस्तफा जे मुखड़े में। सुभान अल्लाह। मदीने वाले के दीदार थे। सुभान अल्लाह। ईद का वली ईद। तो अचानक हिकिड़ो माण्हू आयो जंहिंजा कपड़ा खीर खां वधीक अच्छा हुया, जंहिंजा वार कारा कारा त भूर वार हुया, उनजे बदन ते सफ़र जा आसार नज़र न पिया अचनि। ॿाहिरों माण्हू परे खां ईंदो आहे, उनजे बदन ते गिरद गुबार सफ़र जो थकावट चेहरे ते, पर हिनखे न मिट्टी न गिरद न गुबार, चेहरो तरो ताज़ो बहके पियो। लम यारिफु मिन्ना आदुन, असां मां केरु उनखे सुञाणे न पियो।
जेकॾहिं ओड़े पाड़े जो हुजे त केरु न सुञाणे से न कोठ जो आहे बाकरानी शरीफ़ जो आहे त माण्हू सुञाणी वेंदो ओड़े पाड़े जे केरु कोठ जो हूंदो त सुञाणंदो अलाए फलाणे कोठ जो आहे हज़रत उमर थो चवे न उन ते सफ़र जा आसार न वरी कोठ जो माण्हू जो असांखे सुञाणंदो माण्हू केरु आहे हुजूर जन जे अॻियां जो आयो त गोॾा अदब जा भञी हुजूर जन जे अॻियां ईअं वेठो जे मुरीद पंहिंजे मुर्शिद जे हुजूर में अदब सां गोॾा अदब जा झुकाए पंहिंजा हथ रानुनि ते रखई अदब एतिराम सां वेही चवण लॻो त या रसूल अल्लाह मूंखे ॿुधायो इस्लाम छा आहे साईं जन फरमाए इस्लाम ही आ कलमो पढ़ नमाज पढ़ रोजो रख मालदार ही ज़कात दे पैसे वारो ही जिंदगी में हिकड़ो भेरो हज पढ़ इहो आ इस्लाम चवण लॻो तव्हां सच चयो तव्हां सच फरमायो हज़रत उमर सोचे असांखे हैरत लॻी सुवाल बि पुछे थो वरी तस्दीक बि करे थो सुवाल उहो पुछंदो आहे जंहिंखे ख़बर न हुजे तस्दीक उहो कंदो आहे जेको अॻु बाक़ुब हुजे अॻु बाख़बर हुजे ही अजीब साइल आहे सुवाल बि करे थो वरी तस्दीक बि करे थो हज़रत उमर साईं चयो असांखे उन माण्हू ते हैरत लॻे वरी पुछण लॻो या रसूल अल्लाह मूंखे ॿुधायो ईमान छा आहे ईमान केड़ी शय आहे साईं फरमाइनि था वो पुछण वारा ईमान इहो आहे जो अल्लाह के मञ अल्लाह के मलाइकन के मञ नबियन के मञ रसूलन के मञ आसमानी किताबन के मञ तकदीर के मञ क़यामत जे ॾिहाड़े के मञ मरी वरी जेरे थी उथण के मञ ये सत ॻाल्हियूं मञ त तूं मोमिन आयो चई तव्हां सच चयो तव्हां सची ॻाल्हि चई हक़ीक़त तव्हां ॿुधाई वरी ॿियो सुवाल कयई मल एहसान या रसूल अल्लाह हे अल्लाह जा रसूल मूंखे ॿुधायो एहसान छा आहे एहसान केड़ी शय आहे साईं फरमाइनि था अल एहसान अंत अबुदल्लाह कअन्नक तराहु फइन लम तकुन तराहु फइन्नहु यराक एहसान इहो आहे अल्लाह जी इबादत ईअं कर ॼणो कि अल्लाह खे ॾिसी थो इबादत ईअं कर ॼणो अल्लाह खे भला जे तूं नथो ॾिसी सघीं इहो तसवर कर त अल्लाह मूंखे ॾिसे थो इबादत बंदगी ईअं कर दिल हाज़िर हुजे जलसे में आयो ये बिगड़ी इबादत ईअं कर ॼणो अल्लाह खे ॾिसी थो भला तूं नथो ॾिसी त इहो तसवर कर त अल्लाह तोखे ॾिसे थो सुभान अल्लाह रब जे हुजूरी जो तसव्वुर कर इहो एहसान अल्लाह जी इबादत बंदगी में रब जे हुजूरी जो तसव्वुर हुजे रब जी ज़ात खे हाज़िर मौजूद समझे इहो एहसान सुभान अल्लाह पुट इबादत असीं बि कयूं था नमाज़ असीं बि पढ़ूं था पर जनम चक हणे मच्छर त वो जे जानवर टंग खणी हणंदो आहे नालो नथो वठां असांजी इबादत आहे नमाज़ पढ़ूं था पर दिल वधे थी काॾे ॿिए पासे घुमंदी रुलंदी पर तुंहिंजी इबादत मुंहिंजी इबादत हज़रत हाफ़िज़ इमाम बख्श रहमतुल्लाह अलैह जी इबादत जो फ़र्क़ु इहो आहे जो हू एहसान वारो आहे जेॾी महिल इबादत कंदो आहे त ईअं लॻंदो आहे ॼणो अल्लाह जे हुज़ूर में सुभान अल्लाह मुंहिंजा दोस्तो जॾहिं बानो ईअं इबादत कंदो एहसान वारी दर्जे ते फ़ाइज़ थींदो एहसान वारो बणिजी वेंदो साईं फरमाइनि था त इन एहसान वारे जो बदिलो बि अल्लाह
एहसान सा नींदो सुभान अल्लाह जो रब करीम उन्हें एहसान वारे के पंजा जलवा दिखारींदो पंजे हुस्ने बेमिसाल जो तजल्लियों दिखारींदो वो जने अल्लाह बानी ते एहसान कंदो उन्हें जे चेहरे ते नूर पलटींदो उन्हें जे ज़बान में तासीर रखंदो उन्हें जे अखिन में नूर पैदा कंदो बैठो हुजे बाकरानी में मुरीद हुजे 100 को परे ते मुरीद के दिसी वठंदो यो एहसान जो बदलो जे करे वो कुखणी दुआ घुरंदो त नचणा कम थी पवंदा यो रब जे एहसान जो बदलो बानो इबादत करे रब के हाजिर मौजूद समझी एहसान सां इबादत करे रब बदलो कीअं ॾींदो उन्हें जे कपड़न में नूर उन्हें जे पेरन जे जुती में भी रब करामत रखाईंदो मुझा दोस्तों जे घर में अल्लाह जो वली अचे वो घर रहमत वारो जे गली मां वली गुजरे उहा गली रहमत वारी जे वली जी कचहरी में कोचे उन्हें कचहरी में बेहण वारो पे महरूम न मोटंदो सुभान अल्लाह बगैर गुलाम हुसैन उजाद जी मां हिकड़े डी साईं हाफिज साहब जन वेठो जा हिकड़ो माण्हू आयो वॾो मालदार हुयो वॾे पैसे वारो हुयो बाकी सरदी वारो हुयो उन नालो भी खयो पर मां नालो नथो खणा जे मुखे हजरत हाफिज साईं के जे अर्ज कई सही हिकड़ी जाइ ते मुजी ख्वाहिश आ शादी जी सुभान अल्लाह करोड़न जी मूवट कमी ना है पैसे जी मूवट कमी ना है हर शे बतो एवजो देण जे ला तैयार आया पर परी थुर मने नथी सुभान अल्लाह सही मुंह दुआ ता हाफिज साहब दुआ जा मुक खणदो रब खाली न मोटाईंदो इन्नल्लाह यस्तही मिनल अब्द अन यरफा यदैहिमा फयुरद्दुहुमा सिफरा जने अल्लाह जो वली दुआ जा हथ खणदो रब फरमाईंदो मुखे हयात अचे हथ कीअं खाली मोटाया से साईं दुआ घुरो नजरानो चवंदो जेका शे घुरंदो सा ॾींदुसि पर मूंखे इहा कुंवार मिले या मुंहिंजी शादी थिए साईं हाफ़िज़ साहब फरमायो त तूं भले घराणे जो फर्दु तोखो नजरानो कोन वठंदुसि पैसो कोन वठंदुसि कुझु न वठंदुसि तुंहिंजो कमु अॼु जो अॼु कंदुसि जे वो माण्हू पियो साईं जन बाह में नथा जे बाह में नथा गोॾे जेतिरो पिनी जेतिरो पाणी हो उन में बीठा ऐं मुंहुं कयूं मदीने शरीफ़ में अखियुनि में ॻोढ़ा अची विया मुंहिंजा मौला भले घराणे जो फर्दु हुयो मूं वटि उमेद सारे आयो मुंहिंजा मौला अॼु इमाम बख्श जा हथ खाली न मोटाए जे मूं ॾिठो अखियुनि मां लुड़क वहनि पिया मुंहिंजा दोस्तो दुआ घुरी पाणी में दुआ अल्लाह वारनि जा राज़ आहिनि कॾहिं खुशकी में कॾहिं पाणी में जीअं राणे खे बीठा आहिनि जीअं रब खे परचाइनि तो दुआ साईं जन घुरी पर केतिरा कलाक पानी में बीठा रहा रोता रहा बाहर निकता फरमायो कम थी से चौथे ॾींहं ते वो माण्हू आयो चई मुंहिंजो कम थी वियो सुभान अल्लाह मुंहिंजा दोस्तो इहो एहसान जो बदिलो रब करीम जेके बाना रब जी इबादत हुजूर कल्ब सां कंदा आहिनि उन्हनि खे रब करामत बिसारत बसीरत ज़ाहिर में करामत बातिन में करामत उन्हें जे लफ्ज़नि जी
तासीर उन्हें जे कदमन की तासीर उन्हें जे ज़ुबान की तासीर उन्हें जे अखर में रब करामत रखाइंदो मुदा दोस्तो जेकरे अल्लाह जो वली रुगे मेर खड़े रब तकदीरू मटाए छड़ींदो तो फरमाए दबे वनी वट तने कलम चनी जे हथ में मेरे अंग अगिया वारे प्या लिखने पनो सो पाड़ने जे मैं पसंद थे फिरिंदो जो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका खुदा जे वलियने में तासीर आहे बदल भी हजार ने जी तकदीर सुभान अल्लाह खुदा के वलियने में तासीर आहे बदल भी हजार ने जी तकदीर सुभान अल्लाह मशहूर वाक़या हजरत साईं मखदूम मोहम्मद इस्माइल पिरियालो हजाम दे कुर्सी ते बैठा है मथो क्या कूड़ा है मुझा दोस्तो मथो हजाम कूड़े नहीं हुआ ओ जो हजाम जे बुजुर्गन दे टिकण ते बुजुर्गन दे मथे ते गरम पानी दा टेपा किया पानी दा थोड़ा गरम पानी बुजुर्गन दे मथे ते गिरियो पानी जो दिखायो त हजाम रोए बैठो हजाम दे अखर मां लुड़क बहन पिया साईं फरमायो पुट छो छो रोई जदों सी मुखे रोन पियो अज मुझे रोन जो दिखाड़ो तमा मथो खुड़ायो हलिया वञो फरमायो कसम रब जो जैसी मथो में उड़ाईंदुम जैसी ते रोंदड़ के न खिलाईंदुम हिकड़ा माण्हू हूंदा आहिनि रोअण वारा ॿिया हूंदा आहिनि रोंदड़नि खे खिलाइण वारा सुभाणे अल्लाह ही उहो आस्थानो अथई जेको रोंदड़नि खे खिलाइण वारो हज़रत मखदूम मोहम्मद इस्माइल फरमायो पुट ये मथो कूड़न न ॾींदो आहे ॿुधाए छा सबब आहे रोअण जो जेसे हींअर जेका चौ सल्लल्लाहु अलैहि रसूल अल्लाह सुभान अल्लाह मुझा दोस्तो हजरत मखदूम मोहम्मद इस्माइल के हजाम चवण लॻो सही जेका दिन गुज़री आहे इहो जेको घोट अॼु परिणजण थो वञे इहा मुंहिंजे पुट जी मंग हुई मुझे पुट जे नाले थियल हुई 20 साल थी विया आहिनि बच्चो गुम आहे ॻोठ में तलाश कयो हंधे मागे पर बच्चो हथ न आयो छोकरी जो पीउ आयो जे वा पुट पंहिंजो पैदा कर छोकरी उन जी कुंवारा भला जे न त मोकल दे मां पंहिंजी न्याणी वेहारे 20 साल इंतजार कयो मूं रोई चयो मां सभा मुंहिंजी क़िस्मत मुंहिंजो बच्चो गुम हाणे तोखे इजाज़त भली पंहिंजी न्याणी ॿिए हंधि परणाए छॾ पर उन छोकरी जे पीउ वाइदो कयो जे कुंवार भली बनवाह में वेठल हुजे शादी वारी रात हुजे तुंहिंजो बच्चो अची वियो त कुंवार उन्हें
सोसे अॼु वो घोट पर चढ़ियो ही दुनिया क्यों गुज़रिया अॼु मां रोआं थो पंहिंजे बच्चे खे यादि करे हाउ जे मुंहिंजो बच्चो हुजे हा या मुराद अखियुनि सां ॾिसां साईं पंहिंजे बच्चे जे फिराक में रोई रहियो आहियां साईं फरमाईंदा त पुट मूंखे कमरो ॾे मां ॿाहिरि थी अचां मथो त कूड़े वठनि जेका मथो पोइ बि कूड़जी सघिजे थो तकड़ कान्हे कमरो ॾे मां ॿाहिरि थी अचां कमरो वठी बुज़ुर्ग ॿाहिरि विया आहिनि थोरी देरि में मोटिया कुर्सी ते वेठा फरमायो हजाम हाणे भली मथो कूड़ हाणे भली मथो कूड़ लाउड हलायो मुंहिंजा दोस्तो जेॾी महिल हजाम मथो कूड़ण जे लाइ उस्तरो खयो आहे नंढड़ो पुटड़ो ड्रोड़ंदो आयो बाबा अधो घर पहुची कम में ध्यान न पियो ॾे उन छोकिरे ॾे तवज्जो न पियो ॾे गुज़रियो फरमाया बाहे चपालो छा थो थिए जिते चरियो आहे 20 साल पुट गुम थी वियो आहे किथां आयो हूंदो चइबा वञ त सही करे तुंहिंजो पुट अची वियो जिते मथो त कूड़े वठां न चइबा मथे जी तकड़ न आहे पुट मथो पोइ बि कूड़जी सघिजे थो बचा वञ ॾिसी आ जेॾी महिल हजाम घर वियो आहे वञी ॾिसे त बच्चो पुट सही सलामत घर में बीठो आहे अटो ॻोहिबो आहे हथनि खे अटो लॻो पियो आहे पुछा थो करे पीउ त बच्चा ही छा माजरा आहे किथे हुए 20 साल चई बाबा मां रुलंदे विटामी वियुसि दिल्ली जे शहर में हिकिड़े नानवाई वटि हिकिड़े होटल ते पहुची थी बीठुसि मानियूं पचाईंदो हुयुसि ॻोड़ वधींदो हुयुसि अॼु अटो पियो ॻोहियां हिकिड़ो दुर्वेश आयो मूंखे चवण लॻो पुट तूं हिते दिल्ली में वेठो आहे हुते तुंहिंजो अबो रोए वेठो हुते अमर तुंहिंजी रोए वेठी हुते ज़ाल तुंहिंजी वनवाह में वेठी आहे मूंखे त ख़बर न आहे मुंहिंजो वतन कहिड़ो घर कहिड़ो मूंखे अरसो गुज़री वियो आहे मां त दिल्ली में थो रहां पियो चई पुट हल त मां तोखे घर पहुचां बाह में हथ विझी झटको ॾिनी अख खुली ॾिसां त घर जे अंगण ते बीठो एतिरा तेज बढ़िया ख़बर न आहे कीअं आयुसि कीअं पहुतुसि मुंहिंजा दोस्त पीउ थो पुछे त पुटड़ा बराबरि में दुर्वेश खे सुञाणंदे उन दुर्वेश खे तूं सुञाणी सघंदे हा बाबा उनजी निशानी आहे जो उनजो अधु मथे जो कूड़ियलो मन वठी हजाम पुटड़े खे मखदूम मोहम्मद इस्माइल जे अॻियां आयो छोकिरे खे दाह निकिरी वई थी बाबा इहो मुंहिंजा दोस्तो किथे सखर किथे खैरपुर किथे पिरियां लोए वलीअ जे कदमनि खे रब लिखूं सखर मां दिल्ली न रुॻे पाण वियो तलाश कई त बच्चो किथे आई आहे बग़ैर नज़र वरी वञण वरी छोकिरे खे वठण अधु खणी जेकॾहिं तूं हली त 5 किलोमीटर खां पोइ थकिजी पवंदे सकी पवंदे हे 2.5 मन जो छोकिरो उनखे खणण दिल्ली मां बिरयानो पहुचाइण इहो पावर कहिड़ो आहे या कुवत कहिड़ी आहे ये टकू कहिड़ियूं ये अखियूं कहिड़ियूं या ज़बान कहिड़ी इहो वजूद कहिड़ो लिल्लज़ीन अहसनुल हुस्ना रब जो फरमाए के एहसान कंदा आहिनि मुंहिंजी बंदगी में मूं रब खे हाज़िर समझी मुंहिंजी पूॼा मुंहिंजी परस्तश कंदा आहिनि मां रब बि उन्हनि सां इहो एहसान करे चई लिल्लज़ीन अहसनुल हुस्ना व ज़ियादा मां रब उन्हनि सां उन्हनि जे ज़िंदगी में एहसान कंदो आहियां
उनके जिंदगी में तो सब भलाई कंदो है बस ज्यादा पर अन्या पे ज्यादा इजाफी वाधारे में उनके नेमत सुभान अल्लाह ये ज्यादा असा सिंधी में ज्यादा जो है कुरान में ज्यादा है लिल्लज़ीन अहसनुल हुस्ना व ज़ियादा या ज्यादा असा सिंधी में ज्यादा चवंदा है मिठाई या ज्यादती व मुराद छा है उनके जिंदगी में वली के बा कमाल बा जमाल उनके बा करामत बा सलाहियत रब बनाइंदो व ज़ियादा मजा मुराद उनके औलाद में रब करामत ही पावो वलियन जो औलाद वलियन का बच्चा वलियन जो नस्ल इंटर नस्ल नस्ल दर नस्ल वलियन के औलादन में भी रब पावर कुवत कुदरत रखाइंदो सुभान अल्लाह वसियादा इजाफो थींदो अगे भला जे करे हिकड़ो उर्स थींदो ॿ उर्स ध्यान दे तकलीफ़ कहिड़ी सुभान अल्लाह बच्चे वसियादा कुरान फरमाए तो ज़्यादा नहीं थींदी फैज़ वठंदो जे करे हिकड़े दुकान जे हिकड़े दुकान जी जाते ब दुकान पिन जी जाते सुभान अल्लाह हज़रत सुभान अल्लाह ये तो वसियत है कुरान जो फैसलो वलियन के इजाफे फैज में अल्लाह ताला ज्यादती कंदो इजाफो ही वाधारो कंदो सुभान अल्लाह जे करे अज ही नौ उस मुबारक थियो तो तोके कसो ना है तो ते वरी रहमत दी वसे कोठ ते रहमत मजलिस मिठा ये तो तंग नजरी छड़े जो ये सोही नजर दिलू सोहियो ये न कयो दिलू कुशादी कयो मुर्शिद जो औलाद सब साले राखन जो नूर मुर्शिद जो बच्चा सब साले राखन जो नूर रहने मिठा ये प्यारी में कदा कयो इख्तिलाफ पैदा करदा कयो मोहब्बत पैदा कयो उल्फत पैदा कयो मोहब्बत वाला मिठड़ वाला बंदो छिन्न वाला अल्लाह सुभान अल्लाह दादा जो मिठड़ वाला थी तो बंधन वाला सही करे छिन्न वाले साईं फरमाते को कंधे दोन बिन के उनके बिया चंगो सवाल हे मुर्शिदाना सही हे सवाल तो मिले छा बिया चंगो सवाल तो मिले पर जेको बिन के छिन्ने तो यो रब जे रहमत का छिनी विंदो अल्लाह जे कुर्ब का छिनी विंदो यो दुनिया में भी ख्वार थी विंदो आखिरत में भी ख्वार थी विंदो ओ मिठा जे करे अल्लाह वारन जे आस्ताने ते हिकड़ो उर्स बा उर्स टे उर्स थियन तब ताके कस ना है ताके ला वधीक पए सुभान अल्लाह सुभान अल्लाह लाखिया में खाने ना थे लाखिया मिठा नसीब जो जिते नसीब जो जिते हर के जो मुकद्दर जो जिते हुंदो उनके उता फैज़ मिलंदो ओ मिठा अल्लाह दे वलीयन जा जेके बच्चा है न आदे आदे असा जे हज़रत पीर मिठा सी रहमतुल्लाह अलैह मुर्शिद हुआ हज़रत पीर फजल अली शाह कुरैशी रहमतुल्लाह हज़रत पीर कुरैशी रहमतुल्लाह अलैह हिकड़े दी बैठा मजलिस में हिकड़ो मानू आयो बज़ाहिर को दीनदार कोन हुयो न सुवारी हुई न मथो ढकेल हुयो न को पटको हुयो न को बुज़ुर्गी वारो लिबास हुयो ये आम मानू नजर पियो अचे वो बुज़ुर्ग हज़रत फजल अली शाह कुरैशी वटि जन मन वो मानू घोड़े ते चढ़ी आयो न त हज़रत फजल अली शाह कुरैशी रहमतुल्लाह अलैह उथी बीठो सुभान अल्लाह सुभान अल्लाह ठाकुर पातो उनजा हथ चुमियो मेहरबानी सलामत करो आमीन 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 समझो सुभान अल्लाह अब गाल समझो था जी भैया जी सुभान अल्लाह सुभान अल्लाह मदीने वाले की रूबरू ज़ियारत करे आमीन 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 हज़रत फजल अली शाह कुरैशी सुभान अल्लाह सुभान अल्लाह अल्लाह हज़रत फजल अली फजल अली शाह कुरैशी रहमतुल्लाह अलैह उठी बीठा उनका हथ चुमियो उनकी खिदमत
कयो मानी पाण खारायो पंहिंजे हथनि सां बिस्तर पाण विछाए ॾिनो पोइ जॾहिं मां रुख़सत थी वियो त हुनखे नज़रानो बि ॾिनो पोइ मुरीदनि पुछियो त इहो माण्हू केरु हुतां हेॾी हिनजी इज़त एतिरा माजिया कई कि अबा हे हज़रत ख्वाजा फरीदुद्दीन गंज शकर रहमतुल्लाह अलैह जे औलाद में ही जो मूं वटि आयो न मूं हिन खे न पे ॾिठो मूं ॾिठो त हू वली सदोरो हज़रत फरीदुद्दीन गंज शकर पंहिंजे मज़ार मां चैन जेतिरो निकितो ॾिसे पियो त कुरैशी मुंहिंजे बच्चे जी इज़त करे थो मुंहिंजे औलाद जी इज़त करे थो या नथो करे अबा मूं हिन खे कोन पे ॾिठो मूं हुन बुज़ुर्ग खे पे ॾिठो जेको मज़ार मां निहारे जेकॾहिं तूं सोने हसीकुर रहमान जी इज़त एतिराम थो करी त इहा हाफ़िज़ साहब मज़ार मां निकिरी ॾिसे त मुंहिंजे दिलि जो सुभान अल्लाह मुंहिंजी जमात खे सुभान अल्लाह साईं अॼु अल्लाह जा वली पंहिंजे मज़ार में ज़िंदा आहिनि छो वली मरंदा न आहिनि वली पंहिंजे क़ब्रुनि में हयात सुभान अल्लाह साईं ॾिसे थो पियो त मुंहिंजे उर्स में कहिड़ा कहिड़ा मुरीद सभिनी चओ सुभान अल्लाह सॼी जमात खे पीरा सुभान अल्लाह अल्लाह वारनि सां मुहबत रखो निस्बत रखो उन्हनि में जेतिरो तव्हांखे अक़ीदो ऐं मुहबत हूंदी ओतिरो फ़ाइदो पुट मां हिकिड़ी आख़िरी ॻाल्हि थो चवां मूंखे ध्यानु कयो मुर्शिद फैज़ न ॾींदो आहे मुरीद फैज़ वठंदो आहे सम्झो था जे मुर्शिद फैज़ ॾे त मुर्शिद त सखी हूंदा आहिनि न उहे त चवंदा हर मुंहिंजो वली मुंहिंजो मुरीद सभई वली गौस कुतुब बणिजी वियो हर मुरीद फैज़ न वठंदो आहे फैज़ उहो वठंदो आहे जंहिंखे अक़ीदो हूंदो एतिक़ाद सुभान अल्लाह हक़ सुभान समझो था न जेकॾहिं मुर्शिद जे तवज्जो सां हुजे हा न त पोइ हर मुरीद रहिजी वञे हा मुर्शिद सभिनी ते तवज्जो ॾींदो आहे पर वठंदो उहो जेको झोली झली सुभान अल्लाह ॾिठो ई ऊंधो हुजेसि बादशाह हुयो पंहिंजे माड़ी ते राति जो दुआ पियो घुरे मौला मुर्शिद अहिड़ो मिला जेको घर वेठे भेज ॾे हाणे बादशाह माण्हू काॾे वञा किथे वञी महिनतूं रियाज़तूं कयां मौला मूंखे अहिड़ो मुर्शिद मिला जेको घर वेठे भेज ॾे हिकिड़ी राति अहिड़ी थी जेको चोर हुजे कोट टपी आयो बादशाह जे महल में चोरी जे लाइ बादशाह राति जो टाइम हुजे दुआ वेठो घुरे चोर या दुआ ॿुधी वेठो चोरी न कई वापस मोटियो वञी सुहारी रखे पटको ॿधई लठ हथ में खई जुबा कुबा दिस्तारूं पाए कुझु अरसे खां पोइ वरी राति जे टाइम ते बादशाह जो महल टपी अंदर घर बात त ॾिसी वियो न हुजो कमरो राति जो आयो अचे बादशाह जो कड़ो खटके दरजो खुलियो हकल करे जी बादशाह तू चवंदो ई न अहिड़ो मुर्शिद मिले जेको घर वेठे भेज ॾे कुझु थो भेज ॾे मुंहिंजा मालिक तो मुंहिंजी दुआ मुंहिंजा मौला तुंहिंजा करम जो अॼु मुंहिंजी आसी इल्तिजा अठी वई मुर्शिद आयो आहे हुकुम हुजूर मुर्शिद हुकुम के पुट हाणे उथी ॿ घोड़ा तयार कर पर नौकर वोकर खे न चइजे कि नसीब हाज़िर पाण उथियो कि हाणे इन्हनि टिनी घोड़नि जूं खुर्चीनूं सोन चांदी मोतियुनि सां भर हाज़िर साईं खजाना भरियई ॿई खुर्चीनूं ते हिकिड़े ते पाण ते राति जो कढी बादशाह खे हिकिड़े झंग में चोरनि खे थाट ॾिठल जी माण्हू जो एर न फेर उन झंग में वठी वियो हीअं लिको कढी चई हाणे हिन दायरे में अंदर में जॾहिं मां न चवां ॿाहिरि न निकिरजांइ हाज़िर साईं उन दायरे में बादशाह वेही रहियो हिकिड़ो ॾींहुं ॿ ॾींहं नाज़र ते पलचण वारो पलंगनि ते सुम्हण वारो अचे मच्छरनि पटियूं हेॾो गर्मी ॾींहं जो मच्छियूं राति जो मच्छर न निंड न आराम हिकिड़ो ॾींहुं ॿ ॾींहं टे ॾींहं गुज़री विया रब्बुल आलमीन हिन जी इस्तिक़ामत खे हिन जी मुहबत खे हिन जी तलब खे हिन जी तड़प खे रब ॾिठो रब फरमाए ख़िज़र वञ इन बादशाह खे फैज़ ॾे सुभान अल्लाह आयो बादशाह
वो चोर हुयो तो के ठगे वियो तो सोन चांदी खणी वियो मां खिसर आया तो के फैस देना आया उठी कि खबरदार मुझे मुर्शिद के शान में सुभान अल्लाह बाबा वो चोर जी खबरदार मका चोर चोते जो मुर्शिद एडो ते कामिल हो जो खिसर जेड़ा ते मुंह ते हली आया सुभान अल्लाह सभी जिंदगी में खुदा के सजड़ा ने मुझी दुआ रब्बा खाईया जे एडो मुझे खैर का खिसर ही अके छोड़ सुभान अल्लाह सुभान अल्लाह अके छोड़ दे मुझे फैसले नो मुझो मुर्शिद एडो ते कामिल जो खिसर जेड़ा हली आया सुभान अल्लाह ये चलो कर ए बाबा नबी मोहम्मद खिसर मां अल्लाह के हुक्म सा खिसर तो के फैसले कि बस वती का जीव तो प्रोग्राम न था चीन दायरे में तो निकुर ना मुर्शिद होते जो दायरे के बाहर अर्ज के मालिक का इनके चोर एड़ी पट्टी पढ़ाए जाजो दायरे का निकले ही न रब फरमायो तहे खिजर हाने वण उन्हें चोर के तवज्जो देई कामिल अकमल बली बनाए सुभान अल्लाह उन्हें 14 जो फैल देस हजरत खिजर अलैहिस्सलाम ने हो बेटा था दे यार चढ़ के बैठो उठी तो के तवज्जो या जो बादशाह के तू जंग में निहारे आए वही तवज्जो खिजर अलैहिस्सलाम चोर के बिनो चोर कामिल बनी और बैठ जाने ना बादशाह की खबर की पुत्र जी भैया जेकरे मुर्शिद नाकिस होजे पर मुरीद सादिका अकीदो सच्चो आ उन्हें के नाकिस मुर्शिद वटो में पैदो मिली पर मुर्शिद कामिल होजे मुरीद जो अकीदो नहीं ताबू जे के मुस्तफा वटो में पैदो न अबू लाल के मुस्तफा करीम जेड़ो मुर्शिद कामिल कायनात में जेड़ो फैज को बंद दे पर अबू जे के उत्बा के शैतान के फैज न मिलो मुझा दोस्तों बिलाल हबश का आयो सुहेब रूम का आयो सलमान फारिस का आयो फैज मठीला रंगी सुभान अल्लाह 5 साल इकरार सानत बामुराद एतकादो मुरीद के जका से कामिल बनाई दिया वो अकीदो अकीद सलमान रुक सकायो आस्ताने का मोहब्बत आना तुझे हजरत सोने साईं अतीकुर रहमान साहब सुभान अल्लाह ढेर सुनाया खुश नसीब आहे जो अल्लाह हमारे साथ तुझे निस्बत सुभान अल्लाह अकीदो मजबूत रख एकता सुठो रख अचवंज रख सोबत में वे गालियों बुद्धि उन ते अमल कर खुदा जो कसम हिते भी बाबा हुते भी भला जे कदे तो फैज न वठी सके न पर इया जेका वलियन दे दर ते हाज़री भी नहीं न क़यामत जे ॾियारे ने हाज़री दे सदके रब तो के बख्श सुभान अल्लाह या रसूल अल्लाह हक चारिया या अली दंद बुजुर्ग जे हवेली शरीफ जो दरवाजो माने जो दुकान जी भैया सुबह जो बुजुर्ग वने नमाज फजर ते वायो भी सवेल के दुकान खोले दुकान के बुहारी दई वरी बुजुर्ग जी घिटड़ी बुहारे को कोचो बीच में विझी जे चंगन का चंगाई थी सुभान अल्लाह रोज पंजो दुकान बुहारे वरी बुजुर्ग जी घिट्टी बुहारे चंगन का चंगाई थी सुभान अल्लाह वाणियो पर अकीदो बेशक सुना हिकड़े डी बुजुर्ग निकता नमाज से घिट्टी के बुहारी भी नजर ना अबा अज घिट्टी बुहारे ना है जिसी वाणियो रात गुजारे अल्लाह ध्यान करे बुजुर्ग नमाज फजर पढ़ी आया काठू पे गड कन गे पे गड कन साड़ा दे राजी थींदो आ हिंदुन जो तरीको अबा छा था कयो जिसी असा जो वाणियो गुजारे वियो उन्हें जे साड़ की तैयारी था क्यों साईं फरमायो तवा जो ना है असा जो सुभान अल्लाह तेरे सजी जिंदगी राम राम कयई तवा जो वरी कीअं थियो चई मुखा पुछंदो या ने का पुछंदो सुभान अल्लाह जैसे है तो हरी नो सा निकली वियो जे पुछो सा तवा जो आया असा जो सुभान अल्लाह वाया पे जन काका भेंबल कर खबर तू कहंदो ही तो उन्हें जनाजे में चुरपुर थी जनाजे में तहरुक आयो ये मथे गाटो करे ते तो ला इलाहा
तो कोई तेरे दैनी का थोड़े को ठका जब हारे था पक्का थियो तो साजो जैसे तां जो खड़िया बुजुर्ग खड़ाया आया गुस्ल दिनो कफन दिनो जनाजो नमाज पढ़ायो कुले कांधी थी वनी कब्र में दफन कयो मानन चोदी होयो तो वायो या मेहरबानी रोज असांजी घिटड़ी बुहारी दो ऐं पाऊं बदी चङो चङनि खां चङाई अबा हिन असांखे चङो सम्झो चङी उमेद रखी असां हुन सां चङाई करे बेटा जे दादा साईं जे दर ते आयो ही न चङी उमेद खणी आयो ही ख़ुदा जो कसम हिन आस्थाने तां ख़ाली न मोकल मन अहब मुस्नद अहमद बिन हंबल में सुनन अबू दाऊद में हदीस है इमाम अहमद रिवायत आंदी है साईं फरमाइन था क़यामत में उन्हें सा गद हुंदो जैसा तवाजी मोहब्बत दैनी का केंदी मोहब्बत मशहूरन वाले साईं मोहब्बत हजरत हाफिज साईं सा सुभान अल्लाह मोहब्बत मिठे पीर सुभान अल्लाह जी जैसा मोहब्बत का क़यामत दे वाले उन्हें सा गद जैसा अल्लाह करीम जल्ल शान ताला हिन आस्थाने के क़यामत ताईं वसंदड़ आबाद रखे साईं जन जे फैज़ में इल्म में अमल में मज़ीद बरकत अता फरमाए अल्लाह करीम असां सभिनी जी हाज़िरी पंहिंजे दर ते बस ये बता दे साईं को बैठ